अपनी इतनी अपील है, बिलावल से छोटी अपनी इतनी अपील है। लारकाना आके एक दिन को देख ले, किस्मत खराब हो गई, किस्मत खराब हो गई शहीदों के शहर की, जिसे देखनी है गंदगी को शर्मिल आए कभी, जिसे देखनी है गंदगी को शर्मिल आए कभी। बेरस है लारकाना भाई बेर पानी 1000 में जान चला। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जिंदा झुंगार ने सागर माया माशूक अली भुट्टो। नाज़रीन वक्त असी मौजूद हैं यूसी द कोस्टर मिल है हैदरी मले सा गडी ये घिटी लगे थी ए जो पानी आ ए हैदरी मले ताई जो सो वने तो असी ता के कैमरा जक्सा दिखा रहा हूं तो हन वक्त ताई भी जो सो ए पानी हन वक्त जो हितां जो अमलो जो मिसपुल अमलो कढण में मुकम्मल तौर नाकाम थी चुको आ। जे तो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जन जो सो नोटिस वरतो इन जो तो हिन मोहल्ले के जो साफ़ करा वने, पर हिन वक्त ताई पाड़े वासियुनि जो इहो चवणु आहे त मिसपुल अमलो हिन वक्त ताईं जेको सो न आहे पहुची सघो। पाड़े वासी सां गॾु मौजूद आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं ये पानी हिन वक्त ताईं जेको तव्हां इन पाणी जे बारे में तव्हां छा चवणु आहे जेको बीठो आहे? पाणी जो या तो बिलावल साहब हितां जो नोटिस वरितो कोसर मिल जो वॾी गंदगी हुई हिते त असांजा ॿार बीमार लॻा पिया आहिनि। असांखे वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त लाड़काणे जे इंतिज़ामिया बिलावल जे नोटिस खे हिन गंदे पाणी में ठुकराए छॾियो आहे। असांजो 40 सालनि खां वठी असांजो वॾो हज़ार आहे, मस्जिद आहे, नमाज़ पढ़ण जे लाइ नथा वञी सघूं, नज़दीकी स्कूल आहे उन में असांजा ॿार नथा पढ़ी सघनि। बिलावल साहब नोटिस वरितो आहे, मिसपुल अमलो पहुतो आहे हिते आयो हुयो पर बीठा पानी बीठो आहे। जॾहिं त तव्हां पाण ॾिसो हमलो अचे हा त हे पाणी न बीहे हा न, हे न हुजे हा न, असां लाइ ज़ुल्म न हुजे हा न, ॿार बचो काॾों लॻे, लेडीज़ काॾों लॻे, नंढड़ा ॿार काॾे वञनि, असां लाइ वॾो ज़ुल्म आहे, माना तमामु इंतिहाई ज़ुल्म आहे। नोटिस कढियो त उन्हनि ते को तवजो ई न आहे, बिलावल नोटिस कढियो आहे तवजो ई न आहे उन ते, असांखे सम्झ में ॻाल्हि। जीअं त नाज़रीन हितां लेडीज़ जेको सो क्रॉस करे घिटी में हिन पाड़े वासा जेको पाड़े वासी ने केतिरी मुश्किलात में मौजूद हूंदा उहो तव्हांखे असीं कैमरा जे सां ॾेखारे रहिया आहियूं। हिन वक़्त सां गॾु मौजूद आहिनि पपन सुमरो जेके यूसी 10 जा आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम। ऐं ये पाणी जेको सो बीठो आहे हिते बिलावल साहब नोटिस वरितो त बाबा हिन पाणी खे जो कोसर मिल महले के सोशल मीडिया ते इहा जेका वीडियो वायरल थी, इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे, मुख़्तसर बयानु कंदा? सभी मुझसे ये कहते हैं कि नीची रख नज़र अपनी, सभी मुझसे ये कहते हैं कि नीची रख नज़र अपनी, कोई उनसे नहीं कहता न निकलो यूं अया होकर। मुंहिंजा भाउ यूसी 10 में तमामु घणो आज़ार आहे। जेकॾहिं असीं एहतिजाज कयूं था त असांखे FIR जूं धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि, जेकॾहिं असां आवाज़ नथा उथारियूं त असांजे लाइ हे अशर आहे। बिलावल भुट्टो साहब 24 कलाकनि जे अंदरि ही सफ़ाई जो हुकुम ॾिनो, पर उन जो हुकुम शायदि कागज़नि ताईं महदूद आहे। 24 कलाक गुज़री विया, मां सम्झां थो 48 कलाक गुज़री विया, लेकिन साॻियो ई अचर आहे। सिर्फ़ु फॉर्मेलिटी पूरी करण TMO लाड़काणो ऐं ॿिया अमलदार आया, बाक़ी को बि खड़तेल न निकितो। असां बिलावल साहब खे चऊं था जेकॾहिं अचणु चाहे तो यूसी 10 में अच, तुंहिंजो हल्को आहे, हिते अची करे असां सां बीह अचे, तोखे ख़बर पए त असां ग़रीबनि सां ज़ुल्म केतिरो आहे। ठीक है, जीअं त नाज़रीन तव्हांखे असीं ॾेखारियोसीं हिन वक़्तु असीं जेको सो तव्हांखे घिटी जा मनाज़र ॾेखारींदासीं। ऐं हिन वक़्तु जेका सो हे मस्जिद जेका आहे ख़ुदा जो घर आहे, हिन ख़ुदा पाक जे घर जे ॿाहिरां जेको सो हे गंदगी हे गंदो पाणी तव्हांखे नज़र अची रहियो आहे। मोहल्ले वासी तव्हांखे ॿुधाए रहिया आहिनि, पेशवा में तव्हां मौजूदु आहे, असीं हुन सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं हे पाणी जेको आहे बिलावल साहब नोटिस वरितो आहे त पाणी जल्द खां जल्द जेको आहे कढाए वेंदो, तव्हां हिन बारे में छा चवणु चाहींदो? कयो पर कुझु न थियो आहे, तुंहिंजी जेका इंतिज़ाम आहे उहा का ॻाल्हि बि नथी करे। जेके आया ऑफिसर पर कयूं ॾिसूं हलिया ख़बर न आहे। हाणे बि इहो पाणी बीठो आहे, 48 कलाक गुज़री विया, अञा ताईं कुझु बि न थियो आहे। मिठा साईं असां पाणी गंदे मोह लॻी ऐं वञी निमाज़ था पढ़ूं, को माण्हू अचे ई कोन थो। मिठा इहो इतलाह जीअं त नाज़रीन तव्हां हितां यूसी 10 जे मोहल्ले वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो इहो पिणु चवणु आहे त हिन वक़्त ताईं को बि अमलदार
ऐं म्यूनिसिपल इंतज़ाम हिन पाणी खे कढाइण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। आला इदारनि खे घुरिजे त जेको आहे हिन ग़रीबनि खे हिन पाणी मां जेको जान चढ़ायो वञे, जॾहिं त नमाज़ी हिते जेके नमाज़ पढ़णु अचनि था उन्हनि खे पिणु मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पए थो। लेडीज़ नंढा ॿार थोरे दुकाननि ऐं घरनि में पाणी खाए पियो आहे। कैमरामैन मोहित महमूद सुमरो सां गॾु माशूक अली भुट्टो गिरंदा इजाज़त। अल्लाह निगहबान। नंबर 10 जो ही जाकुड़ी जवान मोहतरम जनाब अयाज तिनो साहब जे पंहिंजे हिकु सुहिणे अंदाज़ में हुकूमराननि की निंड में सुतल हुया, उन्हनि जूं कटायूं करे उनजो एहतिजाजनि हिकु दर्दीले आवाज़ में उन्हनि खे अपील कई त ख़ुदा जे वास्ते ख़्याल कयो। ऐं मां सलाम पेश थो कयां नौजवान दोस्त खे कि हिकिड़ो सैलून जो कारीगर आहे, सैलून दोस्त खे सैलून जो हिकिड़ो कारीगर आहे, हुनजो वीचारे जो कारोबार लगातार बंदि रहियो। लगातार हुन दोस्त जो कारोबार बंदि रहियो सिर्फ़ु हुन पाणी जे करे। उहो मजबूर थी करे दर्दीले आवाज़ सां हुननि खे अपील कई ऐं अलाह जी महिरबानी सां हिन जी दर्दीले आवाज़ जी उहा अपील वरताई, ग़रीब जी उहा आवाज़ खे वरताई।